सां गॾु वॾे वज़ीर सिंध सैयद मुराद अली शाह पारां तवक्का खां वधीक मुमकिन सावणी जी बरसातुनि बाबति सभिनी डिविज़नल कमिश्नर्स ऐं ज़िले जे डिप्टी कमिश्नर सां वीडियो लिंक ज़रिए इजलास कोठायो वियो। इन सिलसिले में डिप्टी कमिश्नर नवाबशाह जे ऑफिस में डिप्टी कमिश्नर सां गॾु सारा जावेद, डिप्टी कमिश्नर नवाबशाह, अब्दुल समद निज़ामानी, डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज़, अरसलान सलीम, एडिशनल कमिश्नर शहीद बे नज़ीराबाद अमार अली, मेयर नवाबशाह, मोहम्मद रशीद भट्टी, म्यूनसिपल कमिश्नर अब्दुल रज़ाक शेख शिरकत कई। डिविज़नल कमिश्नर नदीम अहमद अबड़ो शहीद बे नज़ीराबाद डिवीज़न जी मजमूई सूरत हाल बाबति आगाह कयो वियो। इजलास में तवक्का खां वधीक मुमकिन सावणी जी बरसातुनि दौरान बरसाती पाणी जी निकासी, शहरी इलाक़नि में मुमकिन मसइलनि, बीठल फसलनि ऐं पालतू जानवरनि जे बचाव ऐं हंगामी हालतुनि सां मुंहुं ॾियण लाइ हिकमत अमली जी तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। लाॻापियल खातनि खे हिदायत कई वई त मशीनरी अमले खे अलर्ट रखियो वञे ऐं अवाम खे आगाही मुहिम खे वधीक मुअसर बणाए वञे। तमाम ऑफिसर ऐं संदसि अमलो ड्यूटी ते हाज़िर रहे। डिप्टी कमिश्नर जी इजाज़त खां बग़ैर को ऑफिसर पंहिंजो हेडक्वार्टर न छॾे। डिप्टी कमिश्नर अज़म जो इज़हार कयो त सभिनी खाता गॾियल ताउन सां ऐं मुअसर राब्तेकारी वसीले सावण जी बरसातुनि दौरान कंहिं बि हंगामी सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहिनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।